अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में बालिकार आवाज़ यासर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासर। अली साहब, बिलावल साहब चवनि था त नवाज़ शरीफ़ साहब जॾहिं बि इक़्तिदार में ईंदो आहे इंतकाम कंदो आहे। PTI जे माण्हुनि खे अगरि लॻे थो पियो त भई जेको हाणे जेको आहे उहा हथु जेको आहे उहो हल्को थींदो, त ईअं न सम्झनि नवाज़ शरीफ़ साहब खटी आयो त पोइ बाक़ाइदा तव्हां खां बि इंतकाम वठंदो। हिकु हिकु टिनि लाइ चवनि था त भई इदारनि खां ई वठंदो, पंहिंजे सियासी मुखालिफ़ान खां बि वठंदो। उहो मिसाल ॾियनि था त असां भुगतो आहे, अहिड़ो ई वीअर थींदो। मतिलबु बिलावल साहब जेके क़ुवतूं नवाज़ शरीफ़ खे इक़्तिदार में आणे सघनि थियूं या आणण जो सबबु बणिजी सघनि थियूं, उन्हनि खे वॉर्न पियो करे, उन्हनि खे जेको चिता पियो ॾिए। मिसाल पहिरीं हुननि चिता ॾिनो त इहे अॻु में बि चवंदा रहिया आहिनि त जिन्हनि जेके इदारा खे आणींदा उन्हनि सां वणंदो। हाणे ज़ाहिर इदारो को मतिलबु ज़ाहिर एस्टाब्लिशमेंट ॾे इशारो आहे, को वापडा ॾे इशारो थो हाणे त एजुकेशन खाते सां इशारो आहे। त एस्टाब्लिशमेंट आणींदी, ज़ाहिर आणे सघे थी, असांजे मुल्क में एस्टाब्लिशमेंट ई आणींदी, आना जाना उन्हनि जे वस में हुजे थो। त एस्टाब्लिशमेंट खे चए पियो बिलावल साहब त तव्हां आणींदो त सुभाणे तव्हां सां ई वणंदो, पोइ चवंदो मुझे क्यों निकाला। ॿी ॻाल्हि जेका करे पियो बिलावल साहब, हीअ ख़ैर अॻु में बि चवंदो रहियो आहे। ॿी ॻाल्हि बि कुझु ॾींहंनि खां करणु शुरू कई अथसि, अॼु त बिल्कुलु सिधी चई छॾियईं त PTI वारा वोटर अगरि माण्हू सपोर्टर इहो सम्झनि था त हू को तव्हां सां घटि कंदो ऐं हथु हल्को थी वेंदो, तव्हां भुलियल आहियो, तव्हां सां वेधन कंदो अगरि नवाज़ शरीफ़ पावर में अची वियो। लिहाज़ा जेको पंजाब KP या सॼे मुल्क में जेको PTI जो वोटर ऐं सपोर्टर आहे, उहो नवाज़ शरीफ़ खे वोट न करे, उहो असांखे करे। जी हा, हुनखे करे न करे, बिलावल साहब खे पीपल्स पार्टी खे करे, त जीअं असीं तव्हां सां इंतकाम न वठंदासीं ऐं हुनजो रस्तो प्राइम मिनिस्टर ऑफिस जो रुकिजी वेंदो। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त एस्टेब्लिशमेंट खे त चिता ॾियण ते ॾिसो, तव्हां मतां आंदो आहे नवाज़ शरीफ़ खे, वरी तव्हां सां वणंदो। सभिनी खे ख़बर आहे, मञियल उसूल आहे पाकिस्तानी इक़्तिदारी सियासत जो, त हिकिड़ो तस्लीम शुदा हक़ीक़त आहे त एस्टेब्लिशमेंट जंहिंखे चाहींदी आहे उहो पावर में ईंदो आहे, जंहिंखे न चाहींदी आहे न ईंदो। त एस्टेब्लिशमेंट खे वॉर्न करण सां चिता ॾियण, यानी हुननि खे आगाही ॾियण सां मुराद बिलावल साहब जो तस्लीम करणु आहे त हा भई एस्टेब्लिशमेंट आणींदी आहे, ऐं का ग़लति ॻाल्हि न आहे। ॿी ॻाल्हि बि त ईअं ई आहे न यासर, त बिलावल साहब इहो तस्लीम करे पियो त हींअर PTI जो जेको वोटर आहे मुल्क में, सपोर्टर आहे, वोटर आहे, उहो फ़ैसिलाइतो किरदारु अदा करे सघे थो, यानी एतिरे अंग में आहे। जी हा, तॾहिं त उन्हनि खे हू करे पियो न, हुननि खे पाण ॾे छिके पियो, ढिॼारे करे त नवाज़ शरीफ़ बहू आहे खाई वेंदो, तव्हां सां इंतकाम वठंदो, तव्हां सां हीअ कंदो, लिहाज़ा हिनजी रस्ता रोक कयो। जी हा, इहा साज़िश रस्ता रोक तव्हां करे ई नथा सघो, छाकाणि त तव्हां वटि भलो कोन्हे, पंहिंजनि खे खटराइण सां को फ़ाइदो न थींदो, लिहाज़ा मूंखे खटरायो। भई नवाज़ शरीफ़ खे रुकण जो रस्तो बिलावल साहब चए थो आउं वाहिद ऑप्शन आहियां। त यानी आउं हिनजी उहो सियासी मतिलबु त सिधो आहे, सियासी मतिलबु त सिधो आहे, लेकिन आउं हिनजो जेको बारीकी में ॿियो मतिलबु ॾिसां पियो, जेको पिणु ग़लति न आहे, त यानी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पीपल्स पार्टी जा चेयरमैन बि इहो तस्लीम कनि पिया त पाकिस्तान में अगरि को नवाज़ शरीफ़ खे इक़्तिदार में अचण खां रोके सघे थो, त या त एस्टाब्लिशमेंट आहे या पोइ PTI जो वोटर आहे। इहो को गैर जानबदार माण्हू या ॿिया को सर्वे करे चवनि त ठीकु आहे, पर हीअ ॻाल्हि पीपल्स पार्टी जो चेयरमैन चए पियो, तस्लीम करे पियो त ॿ क़ुवतूं आहिनि जेके नवाज़ शरीफ़ खे इक़्तिदार में रोके सघनि थियूं, हिकिड़ो एस्टाब्लिशमेंट ऐं ॿी पीपल्स पार्टी जो सपोर्टर। सो ॾिसो हाणे पीपल्स पार्टी जो सपोर्टर वोटर हिन ॻाल्हि खे केतिरो बाए कंदो, जंहिंखे अंग्रेज़ी में चइबो आहे, त केतिरो हिन सां इतफ़ाक़ कंदो, केतिरो बिलावल साहब ॾे रुजू कंदो, राग़िब थींदो, इहा त हिकिड़ी बात जी बहस आहिनि। अॼु शामूद कुरैशी बि ॻाल्हाए वरितो, जी हा, चवनि त भई अगरि तव्हांखे भुट्टो के वारिस है तो फिर PDM के साथ, त पोइ भुट्टो जा अगरि तव्हां वारिस आहियो ऐं हू ज़िया जा वारिस आहिनि, त तव्हां हुन सां 16 महीनाउनि जा शहबाज शरीफ़ जा, ज़िया जे वारिस जा फॉरेन मिनिस्टर छो थियल हो? तव्हां हुन सां इतिहाद करे छो वेठा हो? PTI कॾहिं बि जेको डायहार्ट PTI आहे, जेको PTI जो सपोर्टर या वर्कर आहे, उहो नवाज़ शरीफ़ दुश्मनी में पीपल्स पार्टी जो दोस्त मूंखे नथो लॻे त थींदो, एटलीस्ट वोट कन्वर्ट न थींदो।
PTI जो वोटर ट्रांसलेट थी पीपल्स पार्टी वटि वञे हिन महिल जॾहिं हुननि जो लीडर अडियाला में आहे ऐं हुतां को सिग्नल न पियो ॾिए PTI ॾे नरमी पीपल्स पार्टी ॾे नरमी जो, उन महिल इहो तसवर करणु या ख़्वाहिश रखणु त PTI जो वोटर कन्वर्ट थी वेंदो पीपल्स पार्टी में, मूंखे ॾुखियो थो लॻे। कॉलर नज़र हुज़ूर बख़्श ख़ासि खेली मटियारी मां। जी ख़ासि खेली साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। जी सर, असांजो इहो सवाल आहे त जी इलेक्शन वेझी थींदी अचे जी बि मज़बूत बि थिए। साईं तव्हांजो आवाज़ु कटिजे पियो। हेलो जी जी साईं। सर, असांजो इहो सवाल आहे ॿी इलेक्शन वेझी थींदी अचे जी जे मज़बूत थींदी अचे जी जे सीट GDA मज़बूत थींदी थी वञे साईं? जी जी ठीकु आहे साईं, चवनि था इलेक्शन क़रीब अचे थी त GDA मज़बूत थींदी थी वञे। साईं मटियारी में थींदी हूंदी, मां नथो चई सघां, मूंखे ख़बर न आहे किथे मज़बूत छा जी केरु कमज़ोर केरु मज़बूत, इहो त आवाम जी मर्ज़ी आहे। अच्छा हिकिड़ो सुवालु अचे थो जीअं तव्हां ॻाल्हि कई त इहो त क्वेश्चन रेस थिए थो त बिलावल साहब इहो मञनि था त PTI जा वोटर्स आर मेजॉरिटी द वोटर्स राइट नाउ सॉर्ट ऑफ, पर जॾहिं बिलावल साहब इहो चवनि था पिया त मां सॉरी तव्हांजी ॻाल्हि कटे, ही नेवर सेड, ही न चयो मञे नथो, बिलावल साहब त मेजॉरिटी वोटर, लेकिन तव्हां ॿी पार्टी जे वोटर खे जो तव्हांखे ओनो छो पियो ऑब्वियसली हिकिड़ो सवाल ज़हन में अचे थो त इहो बि आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त बिलावल साहब जॾहिं इहो सजेस्ट कनि था त नवाज़ शरीफ़ साहब इंतकामी कार्रवाई कंदो, हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ साहब जी रिक्वेस्ट ते इंतकामी कार्रवाई थिए थी जेका बि थिए थी, या बाद में जेका थींदी उहा नवाज़ शरीफ़ साहब जे बहस ते थींदी? न, आउं हिन में मूं कल्ह बि पाण हिनखे डिस्कस कयो, आउं हिनखे थोरो डिफरेंटली ॾिसां थो। आउं इहे सम्झां थो त जॾहिं 2018 में इमरान ख़ान पावर में आयो त जेका एस्टाब्लिशमेंट जी हुन महिल कर्ता धर्ता हुआ उहो एंटी नवाज़ हुआ। हुन महिल नवाज़ शरीफ़ खे 2016 में कढी बि छॾियूं या 17 में, पोइ जनरल बाजवा, जनरल फैज़, हीअ जेको बि हुन महिल जी सोच हुई एस्टाब्लिशमेंट जी, हू एंटी नवाज़ हुई। इमरान ख़ान त ज़ाहिर आहे उनखे वारो खाई पियो त एंटी नवाज़ हो, त हू हिकिड़ी टीम ठही वई, सभु कुझु करण वारा कंदा हुआ जेको बि थी रहियो हो, लेकिन हुनखे मालिकी जेका हुनजी कंदो हो, धणी थींदो उहो इमरान साम्हूं थींदो, यानी फ्रंट मैन हो इमरान, ऐं चवंदो हा बिल्कुलु ठीकु थो थिए। मरियम नवाज़ जे कराची में होटल में कमरे में राति जो पुलिस वारा ॿिया घिड़ी आहे, उहो बि ठीकु थी वियो, हू बि ठीकु थी वियो, हुनजी मालिकी कंदो, ठीकु आहे न, ओनरशिप ॾींदो, त टीम वर्क हो। हाणे बि इहो ई थींदो जॾहिं अच्छा, पोइ जॾहिं हुन महिल जा साॻिया ई कर्ता धर्ता जनरल बाजवा वारी टीम जेका हुई, जॾहिं हुननि जी नवाज़ शरीफ़ सां मामला ठीकु थी विया या घटि में घटि इमरान सां बिगड़ी पिया जी हा, त सख़्तियूं ख़तमु थी वियूं मियां नवाज़ शरीफ़ ऐं कंपनी ते। सफ़ा हींअर बि ईअं ई आहे त ज़ाहिर मियां साहिबु सड़ियो वेठो हूंदो ख़ान साहब ते ऐं PTI ते, ऐं हींअर जी जेका कर्ता धर्ता आहिनि उहे बि ज़ाहिर राज़ न आहे, को हामी त कोन्हनि ख़ान जा ऐं PTI जा, त हिकिड़ी टीम ठही वेंदी। करण वारा हिन दफ़े बि करण वारा जेको ख़ान सां कंदा, जेको कंदा अचनि पिया, 16 महीना शहबाज़ शरीफ़ हो त शहबाज़ शरीफ़ छा पियो करे, एग्ज़ैक्टली करण वारनि कयो पिए। हींअर बि जॾहिं 8 फरवरी खां पोइ बि जेको बि ख़ान सां या PTI सां जुट थियणी आहे उहो करण वारा कंदा, लेकिन फ्रंट ते मरियम नवाज़, नवाज़ शरीफ़ ऐं हीअ सभु हुनजी मालिकी कंदा, ओनरशिप वठंदा, टीम वर्क हूंदो। जेसि ताईं वञी वरी जेसि ताईं नवाज़ शरीफ़ ऐं कर्ता धर्ताउनि जे विच में इख़्तिलाफ़ थिए तेसि ताईं इहो टीम वर्क हलंदो। त इहा इंतकामी कार्रवाई बिलावल साहब जॾहिं एज़ अ प्राइम मिनिस्टर थी वञनि त छा कुझु रोके सघंदा? जो चवनि था त पिया त न, मां जेको आहे उहो इंतकामी सियासत ख़तमु करण लाइ मूंखे वोट कयो। अच्छा न, ॾिसो बिलावल साहब हिकिड़ी जेका कंपेनिंग करे पियो उहो अॼु लाइ न पियो करे, आउं नथो सम्झां, हिकिड़ी कोशिशि करे पियो, हिकिड़ो पंहिंजी प्रोफाइल ठाहे पियो, ऐं उन में इहो तासुर बि सॼे मुल्क में ॾिए पियो त सिंध त असांजे वटि आहे ई आहे, हिते मूंखे परेशानी न आहे, मां ॿियनि इलाइक़नि खे सियासी तरह हासिलु करणु चाहियां थो। लेकिन ज़ाहिर इएं जेका तव्हां सुवाल कयो पिया त को बिलावल साहब या को पीपल्स पार्टी रोके सघंदी, आउं नथो सम्झां। न मूंखे न, पोइ ठीकु आहे PTI वर्कर पंहिंजी जाइ ते रहे। अॻिते हलो, सुप्रीम कोर्ट पुराणो केस आहे 2018 जो, हुन ते डिस्कशन हली, पर हुन ते रिमार्क्स अॼु चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ा ईसा साहब ॾिना त चई हाणे जेको आहे सुप्रीम कोर्ट में जेका साज़बाज़ी थींदी रहंदी आहे उहा न थींदी, जेके हथ लिकी करे सुप्रीम कोर्ट जे अंदरि घिरी आया उहे बंदि थींदा। चलो इहो बि ॾिसो न,
सभिनी खे ख़बर हुई, सभिनी खे ॼाण हुई त असांजी फ़ाज़िल अदालतनि में कीअं फ़ैसिला वरिता ऐं ॾियारिया वेंदा हुआ। माज़ी जी ॻाल्हि पियो कयां, तारीख़ भरी पई आहे। जी त जेको हुकुम थींदो ओड़ो ई फ़ैसिलो जेको आहे कोर्ट में पढ़ी ॿुधाइबो। यस फ़ैसिला लिखिजी के ॿिए हंधा ईंदा, ॿिए इदारे मां, उन्हनि जी कानूनी जेका शाख हूंदी आहे उहो लिखी ॾींदी ऐं पढ़बा। हू हिकिड़ो चइबो त नालो हुन लाइ ॿियो मशहूरु मुनासिबु न थींदो, पर जीअं शरफ़ुद्दीन पीरज़ादा साहिब वारा हुआ, पोइ ख़ैर त ईअं ही लिखी अचे। इहा ॻाल्हि हाणे अगरि फ़ाइज़ ईसा साहिबु पाण फ़रमाइनि था त ज़ाहिर आहे अहिड़ा अजीब व ग़रीब फ़ैसिला ईंदा हुआ जो सभिनी खे ख़बर हुई थी कीअं पिया फ़ैसिला अचनि। ऐं साज़बाज़ ऐं जेको हाणे साईं पाण चवनि पिया चीफ जस्टिस साहिबु त हाणे हथ ख़ुफ़िया हथ जेके अची पंहिंजी मर्ज़ी जा केस लॻाइण न लॻाइण ऐं स्टे वठी वञणु, डिघा ॿिया फ़ैसिला ऐं साज़बाज़ जो लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे। एक्चुअली छा आहे अजीब ग़रीब फ़ैसिला अचनि था, मे बी हू मैरिट ते क़ानूनी तौर ते कीअं बि मिसाल बल्लो वापसि न थियो, ठीकु आहे न, त माण्हुनि वटि हिकिड़ी बसि ॻाल्हियूं शुरू थी वञनि थियूं। छा कजे, माण्हुनि जो मुंहुं केरु बंदि कराए टीवी ऐं हिते त असीं पाण नथा ॻाल्हाए सघूं, न ॻाल्हाइणु खपे माण्हुनि जो बात त। ऐं उहे बि जॾहिं फ़ैसिलो अची वञे थो त उन ते अॼु बि डॉन में ॿिनि सीनियर लॉयर्स जो जेको मज़मून आहे इन बल्ले जी वापसी, जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे बल्ले जे हवाले सां, हिकिड़ो सुप्रीम कोर्ट जा वकील आहिनि, हिकिड़ा हाई कोर्ट जा वकील आहिनि, गॾियल हिकिड़ो मज़मून लिखियो आहे। उहो पढ़िजे त सफ़ा असां तव्हां जहिड़ा माण्हू त नथा लिखी सघनि। कॉलर इलाही बख़्श जोखियो दौलतपुर मां। जी जोखे साहिबु छा चवणु चाहींदा? जी दादा, मुंहिंजो अभी ख़ाली हुकुम सवाल आहे त जेके बोर्ड मुतासिर आहिनि उहे हिन वक़्तु हुकूमत दरसार अचनि। अॻे जस्टिस ॾिनोसि अली क़ाज़ी साहिब खे, उन तमामु हिन घणे मसइले खे खयो ऐं टाइम न्यूज़, KTN न्यूज़, सिंध मीडिया बि घणो हिन मामले खे खयो। हिन वक़्तु मीडिया बि विसारे छॾियो आहे, बोर्ड मुतासिर खे हुकूमत त हूअं ई विसारे छॾियो आहे। हिन जे करे मां अली क़ाज़ी साहिब खे रिक्वेस्ट कंदुसि इन मामले थोरो इशू ते ॻाल्हाए त जेके बोर्ड मुतासिर वीचारा अञा ताईं हुनजी का वार नथी आहे हिन हवाले सां। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर सफ़र अली कीरियो कराची मां। जी कीरियो साहिबु छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। काई साहिब खां मुंहिंजो सवाल आहे सर, जीअं चीफ जस्टिस टीवीअ ते वेही करे फ़ैसिला ॾिए पियो, लाइव पूरी दुनिया ॾिसंदी सर, त असां बि ॾिसूं था, हिन मां इहा ई उमेद रखी सघिजे थी। ॿियो जेको आहे सर, काई साहिब खां मुंहिंजो सवाल आहे त GDA जे जेको सिंध में आहे कितना % चांसिस आहिनि विन करण जा? अगरि GDA विन नथी करे सघे त पीपल्स पार्टी खां कहिड़ी उमेद रखूं? असां 15 सालनि में असांजो कोई कमकार न थियो आहे, मसइला मसाइल तव्हांखे पूरी ख़बर आहे, पूरी दुनिया खे ख़बर आहे सिंध में छा हालात आहिनि, सैलाब बोर्ड, असांजे माण्हुनि खां जेके असांजो शऊर आहे, जेको असांजा सिंधी माण्हू आहिनि, उनखां इहे सॼियूं जेके मसइला मसाइल छो था विसरी वञनि? त असांजी गवर्नमेंट छा सपोर्ट कयो ऐं इलेक्शन जे टाइम? ठीकु आहे साईं। कीरियो साहिबु अॻु में छा नालो साईं? इलाही बख़्श जोखियो साहिबु। जोखियो साहिबु राणीपुर मां? दौलतपुर मां। दौलतपुर। बोर्ड मुतासिरनि जी साईं ॻाल्हि कई, हीअ बोर्ड पाण वटि हींअर आई न साईं, साल कहिड़ो? 2022 हे पोएं साल ई आई आहे। अच्छा, 2010 वारी बोर्ड जो छा थियो? हुनजा मुतासिरीन जो सही मसइला हल थी विया जोखियो साहिबु? 2011 वारी बोर्ड जेका बरसातूं ऐं ही तबाही आई, उनजा मुतासिरीन जेको मसइलो हल थियो छा? दरबदर थी विया, पोइ पाण रिड़ी को मरी खपी विया हूंदा, को वीचारा जीअं बि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा हूंदा। त हीअ जेके साल ॿिनि सालनि में बि जेका तबाही बरसातनि ऐं बोर्ड जेके बोर्ड मुतासिर पाण दरिया त कोन थियो, पर बरसातनि ऐं हिन सभिनी त छा थियणो? मूंखे त को बसि माण्हू आहिनि हिकिड़ी वक़्ती तौर ते पोइ वारो कयो अटे जी बोरी ॾेई अचो, बाबा टेंट ॾियारियो, पोइ अरे पोइ हुनजे नाले ते पैसा अचनि था, पोइ पैसनि जो छा थिए थो, कीअं थिए थो? इहो असां वटि बदकिस्मती सां बहरान में बि अपॉर्चुनिटी ॻोल्ही वञे थी, बहरान में बि हिकिड़ो फ़ाइदो ॻोल्हियो वञे थो। जॾहिं लखे माण्हुनि जो बहरान में कैटास्ट्रफी में या कंहिं अहिड़े आफ़त में नुक़सानु थिए थो लखे माण्हुनि जो, त कुझु हज़ार माण्हुनि जो फ़ाइदो बि थी रहियो हूंदो आहे। बदकिस्मती आहे। हू जेके माकड़ आई हुई, टियों ॾींहुं अख़बार में कल्ह पढ़ियो पिए त जेको वर्ल्ड बैंक हुन लाइ पैसा हिकिड़ो ग्रांट प्रोजेक्ट शुरू कयो हो माकड़ जे ख़ात्मे लाइ, हीअ जेको केतिरी तबाही असां वटि आई, उहो वर्ल्ड बैंक पंहिंजो प्रोजेक्ट बंदि करे छॾियो, पैसा वापसि वठी छॾिया पाकिस्तान मां।
चऊं त तव्हां कुझु कमी नथा कयो, कमी नथा कयो। यस, सिर्फ़ु 70, 80, 100, 90 माण्हू भर्ती करे वेही रहिया फेडरल हुकूमत ऐं कमु, यानी तव्हां सोचियो त ग़रीब मुल्क असां वटि ही आफ़तूं अचनि थियूं, इन लाइ को डोनर मुल्क को पॾे इमदाद अचे थी, असीं हू पंहिंजी ब्यूरोक्रेसी ऐं पंहिंजी नाहिली ऐं नाक़स एटीट्यूड, मतिलबु कैलस एटीट्यूड आहे, मतिलबु लाग़र्ज़ी जी हद आहे। कमीशन न आहे न हुन में, कमीशन हूंदी या कमीशन न हूंदी, जो बि पैसा प्रोजेक्ट ई चवंदा बाबा तव्हांखे छाजे लाइ पैसा ॾियूं, तव्हां कमी न, ईअं हिन ॿोल मुतासिरीन लाइ अरबे रुपया आया। हाणे छा पोइ हुनजो छा आउं जोखी साहिबु मीडिया छा करे वठंदी ऐं केरु छा करे वठंदो, जिन्हनि खे कुझु हुन सां चइबो आहे यार हीउ त पुराणो थी वियो न, नई ॻाल्हि ईंदी त पोइ ॾिसंदासीं। कॉलर ॾिसां हमीद तुनियो नसीराबाद मां। जी तुनियो साहब छा चवणु चाहींदा? जी, मुंहिंजो सवाल इहो आहे त पीपल्स पार्टी जा उम्मीदवार जिथे वर्क ते वञनि पिया उन्हनि खां पुछाणा थियनि पिया, आवाम सख़्तु पुछाणो करे पोइ उन्हनि खां हिकिड़े क़िस्म जी तब्दीली असांखे नज़र अचे पई, त मुंहिंजो सवाल इहो आहे छा इहा ई तब्दीली असांखे इलेक्शन जे ॾींहं में नज़र ईंदी या वरी साॻिया ई चेहरा असांखे ॾिसण लाइ मिलंदा? ठीकु साईं, ॿियो बि कॉलर आरब जान मीरवर मटियारी मां। जी मीरवर साहब छा चवणु चाहींदा? जिन खां साईं असांजो अर्ज़ु आहे त छा इहे इलेक्शन जे हवाले सां मुहिम जेका हले बि नवाज़ शरीफ़ जे तरफ़ां माना नून लीग पीपल्स पार्टी ऐं PTI भला ही हिक ॿिए ते सिर्फ़ु मुखालफ़त जो ज़ोर ऐं शोर लॻो पियो, छा ही अवामी मसइला ऐं अवाम जो रुझान बि इलेक्शन ॾे कोन्हे, सिर्फ़ु मीडिया ते असीं हिक ॿिए खे हिननि खे फोकस ॾिसंदा अचूं, छा इहे मुल्क जे लाइ कुझु नज़रियो खणी ईंदा या पाण में ईअं ई रहंदा? कीरियो साहब पहिरीं कराची मां फ़ोन कयो, चयूं त पहिरीं ॻाल्हि त अलाए छा चयूं, पहिरीं ॻाल्हि साईं चयो सुठी ॻाल्हि आहे, नज़र कोर्ट में नज़र अचे थो पियो असांखे सभु कुझु, अगरि काज़ी हा कोर्ट में। अच्छा ॿी ॻाल्हि GDA खटंदी, इहो चयूं GDA खटंदी साईं चवनि था GDA खटंदी या न खटंदी, अगरि न खटे त साॻिया चेहरा हूंदा, आवाम में शौर ईंदो न ईंदो, माना साईं जी इहे ॻाल्हियूं। साईं ॾिसो ॻाल्हि इहा आहे कीरियो साहब त खटंदी न खटंदी, इहो वरी आउं बार बार इहा ॻाल्हि चवां थो त इहो त सिंध जे माण्हुनि खां पुछी वठिजे, हीउ को नोटिफिकेशन त जारी न थियणो आहे, माण्हू वोट ॾींदा, खटे वेंदा, न वोट ॾींदा, न खटंदा, ऐं कीअं फ़तवा जारी करे छॾिया त केतिरा चांस आहिनि हुनजे खटण जा, केतिरा चांस। बाक़ी माहौल अहिड़ो न पीपल्स पार्टी ठाहियो आहे न GDA ठाहियो आहे, सची ॻाल्हि आहे। सिंध में नवाज़ लीग ॿुधाए त को अहिड़ो माहौल चइजे त को अॼु इलेक्शन में 2 हफ़्ता बि न बचिया आहिनि। तव्हां पाण कीरियो साहब ॿुधायो तव्हांखे को पंहिंजे ॻोठां कराची में हिते हुते को चुरपड़ नज़र अचे थी, हीअ एकड़ बेकड़ जलसा आहिनि, ॿियो कुझु बि कोन्हे, कुझु बि न आहे। हिन खां वधीक सरगर्मी त लोकल बॉडीज़ जे इलेक्शन में। यस यस यस। सो माण्हू लातालुक थियो वेठा आहिनि ऐं पार्टियूं ऐं उम्मीदवार बि चवनि था बसि असांखे मथां इशारो मिली वियो आहे, असीं खटे वेंदासीं, हू हाराए वेंदा। बाक़ी तव्हां चयो त अगरि पीपल्स पार्टी खटे वई त छा उमेदु रखूं? सही उमेदु त दुनिया क़ाइमु आहे, ऐं छा तव्हांखे ना उमेदु कीअं कयां, ऐं कीअं तव्हांखे चवां त यार उमेदु लाहे छॾियो कंहिं मां बि। लेकिन मतिलबु अगरि तव्हां मिसाल, ऐं पंहिंजी मिसाल ॾियां त अगरि मूंखे तव्हां शो कंदे हाणे अलाए केतिरा साल थी विया, 20-22 साल थी विया हूंदा एतिरा, 2003-04 खां त 2003 खां वठी बहरहाल जेतिरा साल, त हाणे अगरि मूं मां त तव्हां एतिरी उमेदु रखंदो न साईं। अगरि तव्हां उमेदु रखो त आउं तव्हांखे शाह साईं जा बैत ॿुधाईंदुसि ओचितो, या मिर्ज़ा ग़ालिब जो दीवान पढ़ी ॿुधाइणु शुरू कंदुसि, या आउं तव्हांखे मेहदी हसन जो ग़ज़ल ॿुधाईंदुसि ॻाए करे, त थोरो ॾुखियो थी पवंदो। मूं मां तव्हां उहो ई तवक़ो कंदो जेको आउं आहियां। हाणे आउं सुठो आहे या ख़राबु आहे मुंहिंजो प्रोग्राम, मुंहिंजी गुफ़्तगू तव्हांखे वणे थी नथी वणे, इहो फ़ैसिलो तव्हां करे सघो था। मूं मां तव्हां तब्दीली जी उमेदु कीअं था करे सघो? ऐं तव्हांखे यकीन रखो सफ़ा अॼु 10 साल ॿिया बि गुज़री विया त आउं तव्हांखे कीअं किशोर कुमार जो गानो ॿुधाईंदुसि, हो त घटि में घटि TV ते त कोन ॿुधाईंदुसि। सो इहा ॻाल्हि सो जेको जीअं आहे सो आहे, तव्हांखे वणे थो नथो वणे इहा तव्हांजी चॉइस आहे। पोइ दुनिया साहब बि साॻी ॻाल्हि कई, तब्दीली इलेक्शन में ईंदी न। साईं चवनि था तब्दीली नज़र अचे पई, पुछाणो थिए पियो, ऐं साईं चवणो त छा इलेक्शन वारे ॾींहं ते बि को माण्हू पुछाणो कंदा वोट जे ज़रिए? सची मूंखां पुछो त मूंखे त आसिरो घटि थो लॻे, लेकिन उमेदु त दुनिया का में वरी आउं चवंदुसि त मायूसी कुफर आहे। ऐं सिर्फ़ु पीपल्स पार्टी या अलिफ या ॿिए जी ॻाल्हि नथो कयां, वोटर असां वटि वोट ॾियण खे पंहिंजी ज़िंदगी जे रोज़ जे मसइलनि खे जेको भोॻे थो, सिंध जो माण्हू पंहिंजे वोट खे हुन सां नथो जोड़े। घटि में घटि 8 फरवरी खां पोइ शायदि मुंहिंजो सिंध जा माण्हू मुंहिंजो इहो
सोच तब्दील करे छॾे न, ऐं ॾाढो ख़ुशि थींदुसि त आउं ग़लति हुउसि। पर अॼु ताईं मुंहिंजी सोच इहा आहे त सिंध जा माण्हू पंहिंजी मसइलनि ऐं ज़िंदगी जी भोगनान खे जेके भोगीनि था उनखे पंहिंजे वोट सां नथा जोड़ीनि। सो मूंखे को इन मां फ़िलहालु 8 फरवरी ते त का अहिड़ी ख़ासि उमेद न आहे। बाक़ी कॉलर नज़र शौकत अली काजी नवाब शाह, शकील अहमद काजी। जी शकील साहब क्या कहना चाहेंगे? जनाब मैं काजी साहब से थोड़ा सा ये मालूम करना चाहूँगा कि ये हमारे सिंध में ज़्यादातर जो लोग 5-5 साल हुकूमत करते हैं, 10-10 साल हुकूमत करते हैं, ये मकसद है कि डिलीवर नहीं, इलेक्शन में जो इनका होता है पीरियड होता है उसमें ये कोई भी तरक्याती काम वगैरह नहीं करते, लेकिन उसके बावजूद भी अगले इलेक्शन में जीत जाते हैं। तो इससे क्या मकसद है कि हमारी सिंध के अवाम के बारे में क्या तासुर जाता होगा कि भाई इनके नुमाइंदे इनके लिए काम भी नहीं करते, फिर वो मुंतखब हो जाते हैं। तो माफ कीजिएगा कि इससे हमारे सिंध की अवाम का कुछ शऊर में मकसद है कि वोट के लिहाज से कुछ शऊर में कमी का एक तासुर जाता है पूरे मुल्क में, जो कि मैं समझता हूँ कि ये मुनासिब नहीं है। हमें जो डिलीवर नहीं करता अवाम को चाहिए कि वो उसको मुंतखब ना करे। अब मुंतखब पता नहीं अवाम के वोटों से होता है ये कहीं और से होता है, इसके बारे में हमें कुछ ज्यादा राय नहीं है, तो काजी साहब जरा बेहतर बता सकते हैं। जी बेबी कॉलन मोहसिन बिलाल रानीपुर मां। जी बिलाल साहब चाट वन चाहिए। यासर साईं तव्हांखे सलाम। काज़ी साहब सलाम। वालेकुम सलाम। काज़ी साहब इलेक्शन में 15-16 ॾींहं बचा आहिनि। इलेक्शन में उहो माहौल चए चिठो न आहे जीअं अॻ में माना हूंदो आहे। इलेक्शन न को जलसा हिकु ॿ पी करे थी न हले, ॿियो अहिड़ो चए चिठो नज़र नथो अचे। छा सबबु आहे? ॿियो अगरि बिलावल ज़रदारी अगस्त ताईं माना नवाज़ शरीफ़ शहबाज शरीफ़ सभु सही न हलंदी, हाणे छा थी वियो आहे उन्हनि खे? माना उन्हनि ते रुॻो माना ॻाल्हाए थो। हो त ॻाल्हाए 15 साल सिंध में हुकूमत कई अथई, त असांखे ॿुधाए त 15 सालनि में सिंध खे हे ॾिनो आहे, हे कयो आहे, हे रुॻो माना पंहिंजा हवालो करे उहो ॿुधाए नी 15 सालनि में हिन कहिड़ी कारगरी कई आहे। 2008 खां 2023 ताईं 2008 में जेको ॿार जाओ हूंदो उहो अॼु 15 सालनि जो आहे। उहो हाणे कहिड़ो मां पुछे थो पियो त सिंध जी तबाही जो ज़िम्मेवार केरु आहे? महिरबानी। ठीकु आहे बिलाल साहब। शकील साहब का पहिरीं कंहिंजो फ़ोन हो? आरिफ जान मीरवर साहब जो पटियाले में मुहिम साईं बि शायदि इहा ई ॻाल्हि कनि, मुहिम हिक ॿिए जे ख़िलाफ़ु हलाइनि था पिया, हिक ॿिए जे मथां ख़िलाफ़ु तंज़ था कनि, बाक़ी कनि त कुझु कोन था। साईं जी बि इहा ई का ॻाल्हि। हाँ, मुल्क सां केरु सचो थिए पिया, इहा ॻाल्हि गुफ़्तगू थी। साईं सभई चवनि त था त हू मुल्क सां तमामु मुख़लिस आहिनि, मुल्क लाइ सभु कुझु कनि पिया, हिक ॿिए जे लाइ त वीचारा पर ठही वेंदा जो गॾिजी सॼी पोइ मुल्क जी ख़िदमत कंदा न। हीअ तव्हां ॾिसंदो 8 फरवरी खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत में सभु गॾिजी सॼी हूंदा, थी सघे तो सूबनि में बि सभु गॾिजी सब्जी हुजनि, हिकिड़ो ई मुतहद थी सभु गॾिजी सॼी मुल्क जी ख़िदमत कंदा। सो हाणे उहो त आउं कीअं चई सघां थो साईं। शकील साहब सवाल आपने जहाँ पर आके अपनी सारी गुफ्तगू का तान तोड़ी वो यहाँ पर थी कि अगर वोटर चुनते हैं या मुंतखब करते हैं या जो लोग मुंतखब करते हैं, आपने इशारा कहीं और भी किया कि लोग खुद ब खुद गैबी कुव्वत या गैबी सपोर्ट से हो जाते। मेरी तो दोनों को ही गुजारिश है, अगर चलें अवाम चुनते हैं तो अवाम भी ये देखेंगे, अब कारकर्दगी से चीज़ों को वोट को जोड़ें, अपनी दूसरी अजीब व गरीब जो सोचें हैं उनसे ना जोड़ें, ज़ाती मुफादात से ना जोड़ें। इसी तरह जो गैबी कुव्वतें भी अपने ज़ाती एजेंडा से इन इलेक्शंस को अगर मैनेज करती हैं तो उनसे भी उम्मीद और ख्वाहिश यही रखी जा सकती है कि यार अब सिंध और बलूचिस्तान पे भी थोड़ा रहम किया जाए, इधर भी जो है वो लोगों की चॉइस आनी चाहिए। लेकिन लोग अगर मान लें, हम एक मफरूज़े जैसे ज़ाहिरी तरह ज़ाहिर है, हमारे पास कोई सबूत तो नहीं है कि कोई इन इलेक्शंस को मैनेज करता है। तो मैं कई बारहा ये बोल चुका हूँ शकील साहब, मैं फिर दोहराए देता हूँ कि सिंध में बदकिस्मती से 62% लोग इंटीरियर सिंध में, खास आपने भी नवाब शाह से फ़ोन किया, 62% लोग तो वोट ही नहीं करते हैं, और जो 38-37% लोग वोट करते हैं उनमें से आधे तो कम से कम, चले 40% बांध लें, आधे नहीं भी करते, 40% लोग मैनेज्ड वोटर हैं। वो बेचारे बस उनको लाया जाता है भेड़ बकरियों की तरह, उनसे वोट डलवाया जाता है। माजरत से मैं उनका मजरू नहीं कर रहा हूँ उनकी इज़्ज़त, लेकिन उनसे तो वो मैनेज्ड वोटर है, वो मेरे आपके कहने में असर रसूख फलान ढमकान है। जो बाकी
50 से 60% वोटर है जो फ्री विल से वोट करता है। मिसाल शकील साहब है नवाब शाह में, अपनी मर्जी से वोट करेंगे, इन पर कोई खाम में दबाव नहीं डाल सकता, जो या इस तरह के और ज़िले हेडक्वार्टर्स में, तालका हेडक्वार्टर्स में, इवन अब तो यूसी हेडक्वार्टर में, तो यूसीज़ में। लेकिन बात यह है कि उनके वो मतलब उनके पास फिर तरजीहात बहुत मुख्तलिफ हैं वोट देने की। उनके पास बरादरीज़म है, दूसरे मामलात हैं, ज़ाती मफादात हैं। अब आप इसको कहें कि शऊर है नहीं है, ज़ाहिर सूरत हाल तो यही है। बदकिस्मती से मतलब रसवाई की बात है, पर बात तो यही है, बात तो सच है, मगर बात है रसवाई की परवीन शाकिर कहने की। लेकिन अब क्या करें, है तो सही। कॉलर सागर लियाकत अली ब्रोही जैकबाबाद में। जी ब्रोही साहब, छा चूंड चाहिंदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मोहम्मद अली काजी साहब के सलाम। सिंध ते सुठा प्रोग्राम करे रहियो आहे ऐं सिंधी जेके भी चैनल आहिनि ऐं सम्झां थो सभ खां वधीक मोहम्मद अली काजी साहब जा प्रोग्राम हिकिड़ा सुठा वञनि था। जी फील्ड में रिपोर्टर भी रहियो आहे ऐं जेको आहे सुठो वॾो नालो आहे। इलेक्शन थियण सां कुझु फ़ाइदो ग़रीबनि खे थिए नथो। अर्ज़ु हे आहे त दुनिया में मुल्क में ॿ तबका आहिनि, हिकु ग़रीब आहे, ॿियो अमीर आहे। बाक़ी हाणे इहे अमीरनि ग़रीबनि खे नचाईंदा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, ऐं मुसलसल आहे, महांगाई आहे। ऐं मेन जेको मसइलो आहे पूरे मुल्क जो, मिठे पाणी जो, गैस जो, बिजली जो, ड्रेनेज जो, उहो हिन टाइम ताईं मसइलो हल न थी सघियो आहे। जी मुसलसल मार्शल लॻी बि ऐं इहे मसइला हल न थिया। ऐं जेको अलाह ने की ॾियो हे मुसलसल इलेक्शन थियनि पिया बि त इहे मसइला हल ई न पिया थियनि। आख़िरकार इहो ग़रीबनि जो कीअं मसइलो हल थींदो? जी ठीकु आहे साईं। बेबी कॉलोनी मुख्तियार संजराणी शाहपुर चाकर मां। जी संजराणी साहब, छा चवणु चाहींदा? जी साईं। अरे इहो पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जी रफ़्तार रोक थिए पई, इहो थोरो वोटरनि ते इहो सवाल जवाब कनि पिया। उन ते पीपल्स पार्टी ते को फ़र्क़ु पवंदो या साॻी गन साॻी कुआड़ी? ठीकु साईं। शकील साहब से खां पहिरीं कंहिंजो बेलार साहब, मोहसिन बेलार साहब। बेलार साहब छा चवणु चाहियो पिए ते? बसि साईं चओ त छा सबबु आहे जो इलेक्शन कैंपेन अञा ताईं शुरू न थी आहे? 15-16 ॾींहं रहिजी विया आहिनि ऐं बाक़ी साईं चवनि पिया त अगस्त ताईं त हे बिलावल साहब ऐं गॾु वेठा हुया, त हाणे वरी एॾो कावड़ में छो आहिनि जो? उहो त आउं तव्हां सां इतफ़ाक़ कयां त बेलार साहब मूंखे बि को अहिड़ी फीलिंग एटलीस्ट सिंध सतह ते त किथे ई महसूसु न थी थिए, कराची खां कश्मीर ताईं त को वॾी का इलेक्शन जी वॾी का मारामारी हुजे, वठ पकड़ हुजे। जेके उम्मीदवार हूंदा यकीन उहो किथे न किथे थोरो घणो कंदा हूंदा, पर आम माण्हू में को दिलचस्पी नज़र नथी अचे। इन ई करे मूंखे हाणे महसूसु थिए थो, कल्ह बि तव्हां सां पंहिंजे हुन ख़्याल जो इज़हार कयो त मूंखे मे बि आउं ग़लति हुजां, आख़िरी 3-4 ॾींहंनि में को वाह गर्मी वर्मी पैदा थिए त मूंखे लॻे थो त टर्नआउट सिंध में घटि थियण जो मूंखे इम्कान नज़र अचे थो। त माण्हू लातालुक हींअर ताईं नज़र अचनि पिया, कहिड़ी ख़बर आख़िरी ॾींहं ते माण्हू मोबिलाइज़ थी वञनि। उहो जेके 30-40% माण्हू विझंदड़नि जो 30-40 हिकिड़ो जेको मैनेज वोटर आहे उहो त ट्रैक्टर ट्रॉलियुनि में भरिजी वेंदो, पर जेको इंडिपेंडेंट वोटर आहे मूंखे लॻे थो त हिन दफ़े शायदि मतां घटि वञे। बलोच साहब, ब्रोही साहब। हा ब्रोही साहब चवनि था माशाल्लाह हुजे, हा माण्हुनि खे त ब्रोही साहब ॾिसो मार्शल बि जेके हणनि था उहा अवाम त न हुजनि था न, अवाम जेको साए सोड़ थोड़ी हूंदो आहे, उहो हिकिड़ा मतिलबु हुजनि था सामने। सो उन्हनि खे बि का घणी गिणती नथी हुजे त जेको बाद में पीअण जो पाणी साफ़ु आहे या न आहे, या अलिफ आहे या बे आहे, या अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे। जेके चूंडजी अचनि था उन्हनि खे इन करे परवाह न हूंदी आहे जो तव्हां असां वोट उन्हनि खे हिन नाले में ॾियूं ई कोन था, असीं पुछी ई कोन था त यार तव्हां, अच्छा पुछण सां मुराद हाणे बार बार दोस्त फ़ोन करे चवनि था त साईं पहुची पुछाणो थिए रस्ता, इन सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? इन सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? तव्हां हिकिड़ी महफ़िल में हिकिड़ी कॉर्नर मीटिंग में थी साईं तो हे कमु न कयो, न हाज़िर साईं त सुभाणे कंदासीं, आईंदा कंदासीं, छा फ़र्क़ु पवंदो? उहा ॻाल्हि त बैलेट बॉक्स में थींदी त फ़र्क़ु पवंदो, न त ईअं हिन सां कहिड़ो फ़र्क़ु पइजी वेंदो आहे? बसि सोशल मीडिया ते हिकिड़ी क्लिप ठही वेंदी आहे, ॿियो त कुझु मूंखे त को आई डोंट नो।
सो हू हिकिड़ी कॉन्क्रीट ॻाल्हि थी जेका फैज़गंज वारनि कई त चार्टर ऑफ डिमांड खणी विया, लेकिन उन ते बि सायूं माण्हुनि जी सपोर्ट केतिरी आहे उनखे, हू जेके खणी विया हूंदा माण्हू उन्हनि जे पोयां केतिरा माण्हू आहिनि जेके हिन ॻाल्हि सां राज़ी थींदा त यार जेको चार्टर ते साइन न कंदो असीं उनखे वोट न कंदासीं। एग्जैक्टली हिकिड़ी लेकिन बहरहाल हिकिड़ी ठोस ॻाल्हि पाण खे नज़र आई। अॼु त वरी हिकिड़े खे अचण बि न ॾिनो अथऊं ॻोठ में। ठीकु आहे। सो हाणे हू जेका ॻाल्हि ब्रोही साहिबु चए पियो, ब्रोही साहिबु आउं गुज़ारिश इहा कंदुसि त जेसि ताईं धणी माण्हू जिन्हनि जा मसइला आहिनि, ॿकरी या मेंह तव्हांजे दर ते ॿधल आहे, अगरि हू तव्हां हुनजी मालिकी न कंदो, धणी न थींदो त हू केरु खोले हलियो वेंदो, पोइ तव्हां रुगो मायारू ॾींदो यार वॾा वाया अथनि माण्हू यार मुंहिंजी ॿकरी चोरी करे विया आहिनि मेंह। अड़े त पंहिंजी मेंह जी पंहिंजी ॿकरी जी असांखे पाण ब्रोही साहिबु मालिकी करणी पवंदी न। त जेसि ताईं सिंध जा माण्हू पंहिंजे मसइलनि जा पाण धणी थी हल न ॻोल्हींदा, हू फलाणो करे ॾे फलाणो करे ॾे, अबो ऐं ओताक ते वेंदासीं, बंगले ते वेंदासीं, पर्ची वठंदासीं, बसि पोइ इहो हलंदो रहंदो। पोइ हू अचनि मार्शल लॉ लॻे त पोइ हू चारि भोतारनि खे उहो बि हथु रखी छॾींदा त बसि हीउ भोतार असां सां गॾु आहिनि, माण्हुनि खे केरु थो पुछे। ऐं अगरि माण्हू वोट ॾियनि था साॻियनि भोतारनि खे ॾेई छॾीनि था त बसि पोइ हू चवंदा यार हीअ त उहे असांजे आखे चए में आहिनि, ब्रोही साहिब खे मड़ी वञी दम दिलासो ॾींदासीं ऐं को ख़ुशी ग़मी में वेंदासीं, ब्रोही साहिब जो वोट त असांजो आहे। त ब्रोही साहिब जा मसइला छो, ऐं ब्रोही साहिब अकेले जा मसइला छो हल करे? जैकोबाद में अगरि पीअण जो साफ़ पाणी ईंदो त सॼे जैकोबाद खे मिलंदो। कॉलर सां गॾु मोहम्मद हसन मरी हैदराबाद मां। जी मरी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम काज़ी साहब, यासिर साहब, सभ खां पहिरियों तव्हांखे सलाम। वालेकुम सलाम। सर मुंहिंजा ॿ सुवाल आहिनि। हिकिड़ो सुवाल आहे त सर 100% इलेक्शन थियण जा चांसिस आहिनि? ठीकु। ऐं ॿियो मुंहिंजो सुवाल इहो आहे त अल्ताफ़ सिंह जा मूं कुझु सोशल मीडिया ते वीडियो क्लिप ॿुधा, हुनमें हुन चयो आहे त PTI जा कारकुन ऐं हुनजा जेके हमदर्द उहे इमरान ख़ान सां वफ़ादार रहनि। त मुंहिंजो इहो सुवाल निकिरे त इहो अल्ताफ़ सिंह एस्टेब्लिशमेंट खे जेको आहे सो मैसेज ॾिनो आहे त उर्दू स्पीकिंग वोटर जेके आहिनि सो आउं कन्वर्ट कराए सघां थो PTI तरफ़, इहो हिकिड़ो मैसेज आहे हुनजे इहा हमदर्दी PTI सां। जी इन बारे में तव्हां थोरो ॻाल्हाइजो। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर बिलाल खोसो शहदादकोट मां। जी खोसो साहब छा चवणु चाहींदा? पहिरियों त मां चवंदो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं इहो ॿुधाइजो त असांजी साईं साहिब खां इहो क्वेश्चन आहे त इहो साईं ॿुधाइजो त असांजी ही मीरनि पीरनि वॾेरनि मां कीअं जान छुटंदो, ऐं का तावीज़ वग़ैरह आहे त उहो बि ॿुधाए छॾिजो, असां तयारु कराए छॾियूं हुननि खां जिंद छुटे। जी साईं ठीकु आहे। हाणे ब्रोही साहिब खां पोइ कंहिंजो फोन? पहिरियां उहो त थी वियो। मुख़्तियार संजराणी साहब पुछनि पिया त पीपल्स पार्टी वारा जेका रस्ता रोक कनि था पिया, हिन सां को फ़र्क़ु पवंदो या न पवंदो? हाणे मरी साहब जो हुयो त 100% चांसिस आहिनि त इलेक्शन थियनि था। मरी साहब के ज़माने में थोरो शायदि शकी हुआ, हाणे साईं खे पक थी वियो इलेक्शन से। इलेक्शन त जहिड़ा तहिड़ा थियनि था न, हाणे हुन में त मूंखे त को काफ़ी अरसे खां ऐं जॾहिं खां असांखे सुप्रीम कोर्ट झलियो आहे त असां त शक करण ई छॾे ॾिनो। चाहे सुप्रीम कोर्ट त चयो आहे सिर्फ़ु घरवारी खे ॿुधाइजो शक हुजे, मूं त उहो ॻाल्हाइण छॾे ॾिनो। सो अॼुकल्ह भितनि खे बि कन हूंदा आहिनि मुंहिंजा हरू। सो मूंखे त सही शक हो ई कोन, तव्हांखे शक हो त चलो दूर थी वियो अथव। ॻाल्हि छा कयूं त हा अच्छा ॾिसो हाणे लंडन वारो भाईजान जेको आहे उहो तव्हां चयो त कराची जो जेको उर्दू स्पीकिंग वोटर आहे हू हिकिड़ो न्यापो करे पियो त भई अगरि आउं चाहींदुसि त हू PTI वारनि खे उमेदवार सही हू पंहिंजा उमेदवार नथो खटाए सघे कराची मां, हुननि ते एॾो ॾमर आहे, हू त पंहिंजा उमेदवार नथो खटाए सघे। PTI वारनि खे मतिलबु अलाए छो अञा ताईं माण्हुनि खे इहा ग़लति फहमी या ख़ुशि आहे, ख़ुदि PTI वारनि खे अलाए छो ख़ुशि फहमी या ग़लति फहमी आहे त जेको आहे उहो को हिननि खे को इलेक्शन वारे ॾींहं ते या इलेक्शन वारी राति ते को सवलाई सां इलेक्शन पिणु ॾिबो छा? वोटर जो मरहलो त तॾहिं ईंदो जॾहिं हुननि खे जहिड़े बि नाले जहिड़े बि निशान ते बीठल आहिनि बीहण ॾींदा उन्हनि खे। उहो जेतिरा फ़ैसिलो थियलु हूंदो त बसि एतिरा दाणा जेके कुझु दाणा खटराइबा, बाक़ी त अलाए छा ख़ुशफ़हमी आहे। अञा शक आहे त शायदि इलेक्शन जीअं पहिरीं शक हो त इलेक्शन थींदा न थींदा, अञा शक थियनि त मतां जेको आहे इलेक्शन फेयर थींदा।
सो मूंखे त अहिड़ी का ग़लतफ़हमी कोन्हे. लॾनि वारो काफ़ी ज़ाहिर पंहिंजे पाण खे रेलेवेंट रखण जी कोशिशि पियो करे. मूंखे त अहिड़ी कोन जी रेलेवेंस नथी अचे. हिकिड़ी हिते ॻाल्हि ॿ टे ॾींहंनि खां ई ख़बरूं हलंदी पियूं पाण वटि, ॿ टे कंटिन्यूसली ख़बरूं अचनि थियूं त कराची में जेको आहे उहो MQM जेका आहे, मतिलबु MQM पार्टियुनि जा नाला बि अलाए छो नथा खणनि न्यूज़ में, पर दो पार्टीज़ में तसादुम, दो पार्टी में तसादुम. पर PTI MQM जहिड़ा शुरू थी विया आहिनि कराची में. MQM माइट वरी इस्तेमालु करणु शुरू थी आहे. सही. MQM हिन दफ़े PTI खे बिल्कुलु साम्हूं थी ऐं ॿी ग़ैबी सपोर्ट बि MQM खे हूंदी. उहो हिन दफ़े वापसि वठंदी, जे चइबो आहे पंहिंजा विञायल जेके इलाइक़ा आहिनि हू मक़बूज़ा इलाइक़ा वापसि वठंदी PTI खां. ख़ौफ़ जे भउ ते वरी ज़ाहिर दाबो बि हर शइ इस्तेमालु थींदी ऐं हिन दफ़े सरकारी मिशनरी बि गॾु हूंदी MQM सां. PTI खे त किथे ई चुरण कोन ॾींदा. पोइ PTI वटि सिर्फ़ु आउं बार बार चवां थो ॿ ई रस्ता बचंदा. ॾिसूं कहिड़ो ऑप्शन इस्तेमालु कनि था. मतिलबु PTI वटि हिकिड़ो ई रस्तो बचंदो त हू इलेक्शन जो बाइकआउट करे वञे. जी, जेको जेको कल हिंट कई हुन गौहर खान साहब, बैरिस्टर गौहर जेका इशारो हिंट कई त हू चवंदसि ऐं हुनजा वोटर एब्सटेन करे वञनि वोट. वॾे अंग में माण्हू वोटर न निकिरनि घरां. इहो बहरहाल इहो डिसीशन करे सघनि था. ॿियो डिसीशन माण्हुनि खे करिणो हूंदो आहे त छा एतिरे वॾे अंग में निकिरी अचनि जो जंहिंखे संभालणु ॾुखियो थी पए. उहो बहरहाल हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे. पर तव्हां ॾिसो त कल्ह त PTA वारे जेको असांजे अक्सर इंटरनेट ई जॾहिं PTI वारो को कंदा आहिनि पंहिंजो फंक्शन वर्चुअल जलसो कंदा आहिनि त बंदि थी वेंदी आहे असांजी इंटरनेट. ऐं हू त कंहिं सहाफ़ी कल्ह पुछियो हुनखां पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी वारनि खां त सर इलेक्शन वारे ॾींहुं त कोन बंदि थी वेंदो इंटरनेट. खोड़ शयूं चई नथियूं सघजनि. साहिबु हीअ त ख़ैर मज़ाक आहे, लेकिन सीरियस नोट ते बि माण्हू चवनि था यार हेॾो सभु कुझु थिए पियो, छा माण्हू केॾी महिल. मुंहिंजो यार अॼु इतफ़ाक़ सां मूंखे माण्हू ॻाल्हि पे कई. मूं चयो यार एतिरी दुनिया तरक़ी करे वई आहे पर अॼु बि छा एतिरी टेक्नोलॉजी जे बावजूदु छा इंसान जी का टेक्नोलॉजी 100 सैकड़ो ॿुधाए सघे थी त यार 2 कलाकनि खां पोइ हिते ज़िलज़िलो अची वेंदो या 3 कलाकनि खां पोइ ज़िलज़िलो अची वेंदो. अञा इहा पक सां नथी ॻाल्हि करे सघिजे त ज़िलज़िलो ईंदो या न ईंदो. चइबो आहे हीअ ठीकु आहे, हीअ फॉल्ट लाइन ते आहिनि, प्लेट्स ते आहे, हीअ आहे, उहे कैलकुलेशन्स थींदियूं आहिनि. पक सां को बि टेक्नोलॉजी अञा ठही कोन्हे दुनिया में जेको ॿुधाए सघे त ज़िलज़िलो ईंदो या न ईंदो. ईअं ई माण्हू केॾी महिल उथल था खाइनि. दुनिया में को बि माहिर समाजियात या माहिर सियासियात इहो पक सां नथो चई सघे साईं बसि हाणे 15 ॾींहंनि खां पोइ माण्हुनि जो हिते उथल खाईंदा ऐं अलाए छा करे छॾींदा. यू नेवर नो. छाकाणि त जॾहिं फेसलेस रिएक्शन ईंदो आहे, हिकिड़ो हूंदो आहे तव्हांखे ख़बर हूंदी आहे हीअ तंज़ीम आहे, हिन वटि हथियार बंद आहिनि, उनजी त तव्हां मुख़बरी करे सघो था त यार हिन जी छा रिथाबंदी आहे, कहिड़ी तारीख़ ते हमिलो कंदा, पोइ असीं हिननि खे हीअं रोकींदासीं. जेको ख़ुदिरो जीअं अरब स्प्रिंग हो या हिन टाइप जा जेके मामला थियनि जीअं श्रीलंका में थियो, हिन जो तव्हांखे हिकिड़ो तव्हां अगथी को दुनिया में माण्हू नथो करे सघे त यार इहे लखे माण्हू बिना के पार्टी ऐं बिना के शइ जे केॾी महिल उथल खाई सघनि था. यू कैन नेवर. को बि माण्हू अगथी नथो करे सघे. सो लखे माण्हू छा कंदा छा न कंदा हिन ते अगरि को बि ॾाहो वेही अगथी करे थो त आउं छा नथो कयां. लेकिन हालात ऐं वाक़ियात ऐं जेकी सूरत हाल आहे मुल्क जी उन ते तशवीश त सभिनी खे हुजणु खपे. जी हा, ठीकु आहे साहब, वॾी महिरबानी साहब. नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, पर मिलाईंदड़ प्रोग्राम में तव्हां